नाज़िम थाणो बुलाखान ऐं भरपासे में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस की नाअहली ख़िलाफ़ शहरी सराबा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था फेज़ परवेज़ मेमण जी ही रिपोर्ट। थाणे बुलाखान में चोरियुनि जो आधार घणे वक़्त खां वधी वियो आहे। काफ़ी अर्से खां वठी चोरी थियनि पियूं, पर जो को तदारक कोन पियो थिए। ऐं अला हुकाम खे असीं अपील कयूं था, जेके चूंडियल निमादनि उनखे अपील कयूं था त पंहिंजो असर वठी करे उनखे ॿिजो नमूने चोर ज़ाहिर कया वञनि ऐं वापारियुनि खे तहफ़ुज़ कयो वञे। हिते इलाइक़ो पुरअमन आहे, इहो ख़राबु न थिए। जीअं अॼु पूरो पुरअमन एहतियात कयो वियो आहे। जीअं 10 खां 1 बजे दुकान बिल्कुलु बंदि आहिनि, बिल्कुलु अॻे बि 3-4 दुकान खुलिया आहिनि, उनजो बि कुझु कोन थियो आहे। ऐं ॿियो त असां पहिरीं बि चयो आहे त जेको हिते जेको नशे वारी शयूं हलनि थियूं, आकड़ा हलनि था, उन ते बि तवजो कयो। असां ख़ासि करे मलिक साहब खे बि हथ ॿधी चऊं था त इन शइ ते तवजो कयो, जेको सो हिते नशो जाम आहे, शराब या आकड़ा आहिनि या ॿियो कहिड़ो बि शयूं आहिनि, जाम हले पियो। कंहिंखे हक़ जो हक़ मिलणु खपे, जे न मिलियो त असीं रोज़ इहो इल्तिजा कंदा रहंदासीं। असीं इहो कमु एहतजाज के थोरो असीं वधाईंदासीं। जेसिताईं असांखे न मिलंदी चोरी त असीं एतिरा वधाईंदासीं। 50-50 साल 60-60 साल दुकान असां पुराणा आहिनि, कॾहिं बि असांजी चोरी न थी आहे। हीअं 2 साल थिया में वठण लॻी हुई चोरियुनि जी। उन्हनि ग़रीबनि जो नुक़सानु थियो आहे। उनखां पहिरीं 3-4 दुकान टुटा हुआ, गोपी बेकरी, ऐं 2011 में मुंहिंजो दुकान ख़ुदि टुटो हो, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं को बि तदारक न थियो आहे। चोरियूं थियनि थियूं, उन्हनि खे ॿियो रंग ॾिनो वञे थो त हिननि ड्रामो कयो आहे हिते। अच्छा, अगरि जेकॾहिं चोरियूं मिलनि बि थियूं त उन्हनि खे चोरनि खे वाखो नथो कयो वञे। वापारी कोस्तान जी रीढ़ जी हॾीअ जो हिसो रखनि था, कारोबार खां सवाइ कुझु बि न आहे। इन करे महिरबानी करे बुलाखान जे वापारियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जेको ही पुरअमन एहतिजाज आहे उनखे इन ताईं रखियो वञे। बाक़ी जेको सो मतिलबु असांखे हिते पूरो अमन ख़राबु लॻो पियो आहे। नओं तेसो जो हिते लाइ ज़रूरी आहे। इहा कयूं त असांजे पुरअमन थाणे बुलाखान शहर में वधंदड़ चोरी जो आधार खे बंदि करायो वञे ऐं उन चोरनि खे वाखो कयो वञे। छो उन चोरनि खे असांजे बुलाखान शहर में अगरि चोरियूं थियनि थियूं त उन चोरनि खे वाखो नथो कयो वञे। चोर करण वारा केरु आहिनि, छो चोरी कया, उन्हनि खे सरेआम वाखो कयो वञे त असांखे ख़बर पए त हिननि माण्हुनि चोरी कई आहे।